अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे खेरता है मुँह रोई पियो। हाँ ओ यार खेरता है। अरे दीवाना हाँ यार अज पुट मूंखे घर में लोते कढी छॾियो। अल्लाह छो? चई त अबा मूं शहर में शादी कई आहे। असां ॿई ज़ाल मुड़ुस हिन घर में रहंदासीं ऐं मुंहिंजी ज़ाल मूंखे चवे थी त इहो तुंहिंजो पीउ पोड़ो असांजे विच में रहंदो त असांजी इंसल्ट थींदी। छा थींदी? उन तां ख्वारी थींदी। हाँ हेॾड़ो हो माण्हू मरी वई। मूं कुलनि ते खणी संडियो। सॼियूं रातियूं आऊं हुते हंज में सुम्हारींदो हुउसि। हाँ बाबा असां ॾिठो पियो यकीन सां ॾिठोसीं। मूं मज़ूरियूं कयूं मथनि ते पथर खणी पुट खे पढ़ायो। हाँ ये मुंहिंजा हाल मुंहिंजे बच्चे खे कोसो वाह न लॻे। वाह 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 वाह। पर अॼु उहो जवान थियो ज़ाल जे करे मूंखे चवे थो तूं अरे यार मुँह अल्लाह ते रखो अल्लाह ते रखो। अॼुकल्ह जो औलाद यार वाकई ना फरमान आहे। कदर कोन्हे पोइ तो छा फ़ैसिलो कयो? हाँ अरे मुंहिंजा यार ॿुधा तूं छा फ़ैसिलो कयो? मूं फ़ैसिलो कहिड़ो करियां? आऊं घर ॾेई आयोसि ऐं हथ खणी दुआऊं बि करे आयोसि त अबा अल्लाह करे तूं पंहिंजे जोइ सां गॾु आबाद ऐं ख़ुशि हुजे। वाह वाह। माइट आहियां डपु थियनि थो। मूंखे इहा ख़बर आहे त जेके माइटनि जा नाफ़रमान हूंदा आहिनि न रब उनखे माफ़ कोन कंदो। पर आऊं अलाह खां वरी भात खणी थो दुआ करियां त मालिक मुंहिंजे पुट खे तूं कोसो वाह न ॾेखार। वाह 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 वरी पी आहे वरी बच्चे खे दुआऊं पियो करे। वरी ज़िंदगी अलाह जे केतिरा ॾींहं को मुस्लमान खणी मूंखे ढके छॾींदो। हाणे दुनिया कॾहिं त ईअं हुयासि जो पुनुअ धोतम कपिड़ा। अॼु ईअं थियासि जो साथी न नीन। अलाए दुनिया खे छा थी वियो आहे। माण्हुनि खे अलाए छा थी वियो आहे। माण्हू में मिरूं बणिजी विया। या अल्लाह ओ यार गम न कर। अल्लाह ज़रूर को न को वसीलो पैदा कंदो। मुंहिंजा मालिक सॼे दुनिया जे बचनि खे तूं सञाणी उन जे माइटनि जो क़दुरु कर। ऐं नथो चाहियां त अॼु आऊं जी पीरी में पियो धिका कयां सुबुह जो मूं अगरि कई पोड़ा बेसहारा बणजनि। मुंहिंजा रब दुनिया जे औलादनि खे तूं सञाणे। आमीन।